हक़ साइण साईं असांजा असांजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिक वारनि जे लाइ चिटाई चओ तूं अलाह हिकिड़ो ॿी वाई विसारे छॾ कूतां तोसीं गॾु सॼण साह पसाह में। भिटाई ऐं सिक वारनि जे लाइ चिटाई सरहा ॾिठमि से जनी सां सिराण सी तेग तनी जे खे कटु न लॻे कॾहिं। अॼु असां द प्रॉब्लम सॉल्वर्स जे प्लेटफॉर्म ते यूट्यूब चैनल जे महिरबानीअ सां ॻोठ केहर में मौजूदु आहियूं। असां सां गॾु सुहिणी सूरत गॾु आहे, साणसि गुफ़्तगू कंदासीं। हक़ सरकार, सभ खां पहिरीं तव्हां पंहिंजो तारुफ़ कराईंदा? मां असुल पर्सनली केर ॻोठ जो आहियां 7 पीढ़ियुनि खां। तंहिंखां पोइ ईअं ज़मानो थींदो रहियो आहे, को काॾे पहिरियों को काॾे पहिरियों। पोइ असां वञी ॼावासीं बाबा वारा असां मोहिरा फ़क़ीर। पर कुदरतनि मां उते पढ़ंदो ई हुयुसि, तकलीफ़ुनि सां पढ़ियुसि। असांजे वॾनि जी आदत हुई पढ़ण खां बेज़ार। अलाह जे नसीब सां 1952 में मूंखे इमदाद साहब लॾाए वियो, छो त चाचो हिते मुंहिंजो मौजूदु हुयो, उहो रज़ा करे वियो अंदरि केरु हुते। उहो लॾाए मूंखे, मां पढ़णु शुरू कयो, तकलीफ़ सां पढ़ियुसि, वॾी तकलीफ़ुनि सां। अॼु मां पंहिंजे हिन वक़्तु जेको आहियां सो रिटायरमेंट डॉक्टरी करे वियो आहियां। उहो खातो न आहे जंहिंमें मां नौकिरी न कई, उहा ज़माई न आहे जंहिंमें मां जफ़ाकशी न कई। जफ़ाकशियूं ॿियनि त कयूं आहिनि। असांजो दौरु जेको हुयो सो अजीब हुयो। असांखे हिकिड़े पाईअ में बि असां ख़ुशि हूंदा हुआसीं। अॼु हेॾी महांगी आहे, अंत न आहे, असांखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि त ॻाल्हि छा आहे। पर हीअ कुदरती रंग आहे, इहो हलंदो रहंदो, इहो जहान हलंदो, इहो कीअं थो हले उहो मालिक थो ॼाणे। तंहिंखां पढ़ी मां हिकु खाते में नौकिरी कंदो आयो आहियां। हिन वक़्तु मूंखे 1000 रुपयो रोज़ जी पेंशन मिलंदी आहे। ऐं पंहिंजो टेक्निकल कमु जेको डॉक्टरी आहे सो बि मां कंदो रहंदो आहियां वक़्त सां। हाणे तकलीफ़ यादि न आहे ॿी का बि, पर हलणु चलणु मुंहिंजो जेको आहे सो थोरो घटि आहे। सम्झो साईं, असांजे ज़माने में वॾी ख़ुशी हुई, वॾी बरकत हुई। सारनि जो हिसाबु वञ त ॿुधायांव त 1.5 रुपयो मण हुई, ऐं असांखे मज़ूरी मिलंदी 8 आना, जंहिंमां 4 आना मुंहिंजा ॿार बि हुआ, उहे 4 आना बि बचंदा हुआ असांखे। सम्झो साईं, इहो ज़मानो हलंदो आयो। असां वॾियूं जफ़ाकशियूं ॾिठियूं आहिनि ऐं वॾा अदब इख़लाक़ हुआ असां वेल। हाणे कुझु बि न आहे। हाणे जेको हले थो छड़ो हर पंहिंजो इंसानु पाण जे कढा नफ़्सा नफ़्सीअ जो दौरु आहे, ॿी का ॻाल्हि न रही आहे भाऊ। तव्हांजे जनम जी तारीख़ कहिड़ी आहे? 1/1/49। सम्झो साईं। ऐं तव्हां MBBS कहिड़े साल में कई, किथां कई? असां MBBS जो हिसाब किताब जेको आहे सो 73 में मां मास्टर आहियां। अॻे हुई डिप्लोमा, विक्टोरिया मेडिकल कॉलेज, घर में पढ़ाईंदा हुआ, पोइ इम्तिहान ॾियणु वेंदा हुआसीं उते। असां उन वक़्त में कई आहे। पोइ वरी मूंखे नौकिरीअ में खयो वियो मास्तरीअ में। मास्तरीअ में हलंदो आहे भुट्टो साहब जॾहिं प्राइम मिनिस्टर थियो तॾहिं मां लोकल में मास्तर हुयुसि। अॻे लोकल जा का स्कूल हुया, जीअं DCI स्कूल आहे या गवर्नमेंट जा कहिड़े स्कूल आहिनि, प्राइमरी स्कूल सभु उन जे टाइम जा हुया। पोइ भुटे साहब ऐलान कयो त छो त खातो जेको लोकल गवर्नमेंट हुई इन जो इहो हुयो त जंहिं महिल पूरो थींदो न, नौकिरी 60 थींदी त पैसा ॾेई छॾींदासीं, बाबा हाणे तूं घर वञी पंहिंजो धंधो कर। पेंशन न मिलंदी। पेंशन जेके बि अदारा हिन वक़्तु आहिनि बलदियाती, उन्हनि जी पेंशन भुट्टो साहब करे वियो। तंहिंखां पोइ मां वरी हिन में हलंदो आयुसि। वरी बि मूंखे कढी छॾियो, वरी दारोगो थियुसि, वरी दारोगे में टेलीफोन ऑपरेटर थियुसि। अहिड़ी नमूने सां मां हलंदो अॼु हिन मंज़िल ते पहुतो आहियां बाबा। हे घणनि सालनि जी डिप्लोमा हुई तव्हां कई? 3 सालनि जी। किथां कयो? लाहौर मेडिकल, विक्टोरिया मेडिकल लाहौर। उतां जूं के यादगिरियूं? उते यादगिरी हाणे त केतिरा सर्टिफिकेट आहिनि, भई यादगिरी वधीक कान। बाक़ी उते अजीब दौरु हुयो असांजो। 4 छोकिरियूं हुयूं, उहे बि असां सां गॾु हुयूं, पर इहा ज़माने जी कल्ह नहीं। पोइ वरी मूंखे रखियो हुअऊं। हाणे उहो मुंहिंजो जेको ग्रेड हुयो उहो हुननि उन वक़्तु न ॾिनो। वरी मूंखे
ड्रेसर करे रखियऊं माना 1 ग्रेड में। पोइ वरी मां सर्टिफिकेट पेश कया, पोइ वरी मां 17 ग्रेड में रिटायरमेंट कई। किथे किथे तव्हां पंहिंजी सर्विस ख़िदमत कई अवाम जी? मां महास्तिरीअ में लाल बख्श बूटी, वरी पहिरियों कमु मीरे चां जेको पहिरियों दर छाह सण जो ॻोठु आहे हैदरी, उते 2 साल हुउसि, 2 साल पूरा उते फाइनल क्लास जो मां हुउसि। मां वरी उतां जॾहिं मास्तीअ में लथुमि, वरी हिन खाते में आयुमि मेडिकल में, त पहिरीं मूंखे ऑर्डर पंहिंजे ॻोठ में केरन में मिलियो हो। केरन खां पोइ मुंहिंजी वरी बदिली थी, मां 1 ग्रेड में हलां पियो, मथे प्रमोशन न पियो थिए। उस्ताद हुयो मुंहिंजो ज़कीर मयसर जो मयसर, उहो मूंखे चवंदो हो अरे मास्तीअ में कुझु न थींदो, पेंशन मिलंदी, ॿियो कुझु न, शीशा 2 शीशा हिक ॿिए सां हणंदे त गंजू ॾींदुई। उहो चवणु वठी मां शुरू कयो। अलाह जे फज़ल सां अॼु मूंखे हिन मंज़िल ते पहुचायो। हाणे कहिड़ी हैसियत में तव्हां रिटायर थियो? उहिदो जेको तव्हांखे हुयो? 17 में इंचार्ज, 17 ग्रेड में हेल्थ जो, हेल्थ में हेल्थ ब्रांच इंचार्ज। तव्हां सां जेके नंढपिण में पंहिंजा हम उमिरि हुया या तव्हांजा क्लास फेलो हुया या ॻोठ में जेके तव्हांजा हम उमिरि हुया, उन्हनि जूं के सारूणियूं, के यादगिरियूं, के नाला? हा बिल्कुलु आहिनि। हिकिड़ो हिन वक़्तु रिटायर आहे मास्तर आहे, उनजो पुटु DC आहे, जेको हिते ग़रीब घराणे में माण्हू पढ़ंदो हो, ऐं उनखे इहा ॻाल्हि हुई त घर में वसियत पूरी न हुई जो गॾु पढ़ंदा, तंहिंसां गॾु पढ़ियासीं, गॾु नौकरियूं कयूंसीं। उनजो पुटु अलाह जे फज़ल सां हिन वक़्तु DC आहे। ॿियो जेको वॾो पुटु अथसि उहो कस्टम ऑफिसर आहे कराची, डॉक्टर अथसि अमेरिका, 4थों पढ़े थो। नालो त खणोसि न। असां सनाउल्लाह कस्टम ऑफिसर आहे, सफ़ीउल्लाह डॉक्टर आहे, DC सैफुल्लाह DT आहे, ऐं डॉक्टर अमान लंडन आहे होॾे अमेरिका। ॿिया के तव्हांजा दोस्त पहिरीं प्यारा? ॿिया पहिरां दोस्त आहिनि जेके हिन वक़्तु हली विया आहिनि, बाक़ी हिकिड़ो रहियो आहे। हिकिड़ो उहो जेको मास्टर आहे रिटायर, ॿियो हिकिड़ो आहे वॾेरो आहे हिन शहर जो, पर पोइ ज़माने जे नाला खणो। अख्तर नालो अथसि, वसूल वॾेरो हुयो, पर हिन वक़्तु वीचारो ग़रीब आहे। शहर जो माल कोई ख़ुदि हुयो, ज़मानो फिरंदो ईंदो आहे न बा। ॻोठु केहरनि जे हवाले सां कुझु असांखे मालूमात ॾियणु चाहींदो तव्हां? हा, इहो केहरनि जो ॻोठु असुलु हे आबादी ही देह दड़ागादनि जो इशारो आहे। हे जेका बि देह दड़ागाद सॾिजे थी, तपो धामरा, देह दड़ागाद, तालको लाड़कानो, सम्झो न, इहे उनजा। पोइ हीअ जॾहिं मालिक आहे हिन ज़माने में आया बसंदी ॾिसी, हे असुलु सियाल आहिनि साहीवाल जा अबड़ा। पोइ हिते जा आबाद थिया, पोइ अलाह जरंगा मौला हुननि खे ॾे अॼु हिन मंडल ते पहुता हुआ। वॾा ऑफिसर आहिनि, के कीअं आहिनि, के कीअं आहिनि। मिल्कियत अणखुटा चौधारी मिल्कियत आहे साहब जी, उहो वरी कुदरती रंग आहे। साहब खे औलाद कान हुई, साहब खे हिकिड़ी धीउ। साहब जो नालो खणो। इमदाद हुसैन खान। उनखे हिकिड़ी धीउ हुई जेका पाची साहब, जेको हिन वक़्तु शबीर अहमद जे नाले सां सॾिबो आहे, उनजे नाले ते हुई। पोइ हीअ मिल्कियत सभु उनखे लिखी ॾियो। ऐं हिकिड़े ॾींहुं अजीब किसो ॿुधायांव थो त मां चयोमांसि साईं मूंखे था ॾियो 10 रुपया पघार, मुंहिंजी पूरी नथी पइजे। बाबा त अन मन सभु घरों वटि ई थो न। मां चयो न साईं पघार त 10 रुपया आहे न। चया बा मां जहिड़ो को सुञो ई कोन्हे। मां ख़बर लॻी वई, मां तव्हां सुञायो? हा बाबा मां सुञो आहियां। मां खां पुछियईं त बा ॾे ख़बर भला तोखे औलाद खणी आवां, 2 पुट आहिनि। अहिड़े आसूं त तूं आहे न। रोई वेही रहियो आहे, मूंखे चई त मूंखे हिकिड़ी औलाद आहे जंहिंजी मिल्कियत चौधारी आहे। ॻोठु केहरनि जी जेके ॻोठु केहरनि में जेके माण्हू रहनि था, उन्हनि जो गुज़रान छा ते हुयो ऐं हाणे छा ते आहे? अॻे इहो ई गुज़रान जेको खेतियूं हलियूं अचनि थियूं, इहे जो माल उन्हनि ते बस्तो हुयो। जेके आया उन्हनि जो पोइ वियो वधंदी, हिंदू विया, हिंदू असांजे वक़्त में बि हिते हुया वग़ैरह, हिंदू विया। उनजा नाला यादि अथव? हा, सिरचंद कोड़ोमल। उहे छा कंदा हुया पेशे जे लिहाज़? पंहिंजी दुकान बि हुया, ऐं साहब जा तोर वारा मापण वारा बटन वारा हुया। पोइ उहे विया, माण्हू उन्हनि जो को बि असां वटि वजूद हाणे न आहे।
वरी पोइ जला नवा जो कोई मज़दूरियूं करे करे हर सभु को जेको बि असांजे ॻोठ जो माण्हू आहे पंहिंजे सुठे नमूने सां गुज़ारो करे थो। पंहिंजियूं बनियूं अथनि, पंहिंजूं खाड़ियूं अथनि, पंहिंजा धंधा अथनि, हर को ख़ुशि आहे। दुकानदार ॿिया टिया हर को पंहिंजो ख़ुशि आहे। हाणे अॻे खां अॻे क़दुरु आहे पर पूरी न आहे। उनजो छा सबबु आहे? उन सबबु आहे बरकत छॾे वई, मोहबत छॾे वई, इख़लाक़ छॾे वियो। हिन ज़माने में जॾहिं असां आया हुआसीं त हिन ॻोठ में उथण वेहण जेको हुयो सो हिकिड़ो ग़रीब गिणा वियो। जेसि ताईं वॾेरो न वेहंदो, जेसि ताईं सभु राज गॾु न थींदो त तारीख़ ई तइ न थींदी कंहिं शादीअ गमीअ जी। अॼु कोई कंहिंखां कोन थो पुछे बाबा, हर को पंहिंजी मदद में आहे। अॼु जे हिन जदीद टेक्नोलॉजी जे दौर जी आसूदगी तव्हां था चओ अॼु कुझु बि कोन्हे, ऐं तव्हांजो दौरु सुठो हुयो। कीअं भेटियो था हिनखे? तव्हांजो दौरु छा में भलो हुयो ऐं अॼु को दौरु छा में कसो आहे? जेको भलो हुयो न, असांजो दौरु भलो हो। हिकु त पहिरियों असां वटि मोहबत हुई, इख़लाक़ हो, अदब हुयो। ऐं अदब एतिरे क़दुरु हुयो जो कंहिं सां पढ़ूं था, मैं पढ़ण जी तव्हांखे ॿुधायां थो त रांदि खेॾंदासीं, ॿारनि जो कमु आहे। पोइ जो हिकिड़ो हूंदो असां वटि लीमो नालो आहे, हुनजो अञा जिंद आहे, उहो ॾींदो हो दड़का भॼ वञो। पर असां त भॼी वेंदा हुआसीं, पर उहा दांह असां कॾहिं बि घर न ॾिनी। छो त घर वरी इहो फ़ैसिलो हूंदो हो त जेकॾहिं दांह ॾिनीसीं त चवंदा त बेअदब आहियो, ज़रूरु का तव्हां छॾ कई तॾहिं तोखे पादर ते रहंदो पादर खाईंदा हुआसीं। दा मतिलबु प्यार मोहबत खे तव्हां वधीक आसूदगी था चओ। हा, पर जेका शयुनि जी हूंद थी आहे उहा आसूदगी, उन ते तव्हांजो छा ख़्यालु आहे? उहा आसूदगी सहूलियत अॼु खां जेको अॻे असां आसूदा पाण खे था सम्झूं जी, असांजे दौर में, त उहा असांखे बरकत वारी शइ हुई। न उनखे इज़हारियो न तव्हां त उहा आसूदगी जेका ख़्याल जी, सोच जी, प्यार जी, मोहबत जी, क़ुर्बानीअ जी, निभह जी बुनियादी आसूदगी त इहा आहे। पर जेका शयुनि जी खोट हुई, नाली, नेकर, रोड, रस्ता, स्कूल, अस्पताल, बिजलियूं घटि हुयूं, रस्ता कचा हुया जी, अचण वञण घर जे करे घोड़नि ते, बैलगाॾियुनि ते। हाणे जेका आसूदगी थी आहे आसाननि वारी, उन आसाननि वारी आसूदगीअ में इंसान पंहिंजा लिहाज़ विञाए छॾिया आहिनि। हा, बिल्कुलु विञाए छॾिया आहिनि। इहे लिहाज़ कीअं असां बहाल कयूं? इहो जेकॾहिं असां पाण में यकजही पैदा कंदासीं, हिक ॿिए जो अदब कंदासीं ऐं क़ुर पाक जे मुताबिक़ ऐं अलाह जे बाननि जे मुताबिक़ अमल कंदासीं त इनशा अल्लाह बेड़ा पार थींदा, न त असांजे टपड़ी। हाणे इहा शइ त आहे, चौधारी असांजो अलाह रसूल जूं ॻाल्हियूं, इल्मु, कलाम पाक, पर उहे औसाफ़ ऐं लिहाज़, उहो गॾियल जेको फ़हम आहे, इंसानी भाईचारो, उहो कीअं आहे? नाहे न। जॾहिं तव्हां चओ था त असांजो अलाह असां सां गॾु आहे, क़ुर पाक जी तालीम, पोइ असां सबबु छा आहे जो असांजी तरक़ी ऐं ख़ुशहाली नथी थिए? जेको भाईचारो तव्हांजे दौर में हो, उहो अॼु भाईचारो टुटंदो थो वञे, त उनखे कहिड़े नुक़्ते ते असां बहाल कयूं ऐं कीअं असां गॾिजूं, हिकु कीअं थियूं? जीअं माना टोलनि खां बचूं, तफ़रके खां बचूं, त हाणे असां तफ़रके में अची विया आहियूं न। हा, बिल्कुलु। सबबु त इहो थो ज़ाहिर बीहे न त हर हिकु पंहिंजे पंहिंजे ख़्याल में अची वियो आहे ऐं चवे थो त मां आज़ादु आहियां। बाबा आज़ादु त आहियो, पर ज़िम्मेवार छो न आहियो? असांजो जेको गॾियल सेहतमंद मुआशिरो जुड़णु खपे, उहो कीअं भला बहाल थींदो? साईं, उहो पंहिंजे हिमत ऐं यकजहतीअ सां, अदब इख़लाक़ सां। अञा बि माण्हू आहिनि जेकॾहिं उहे उथी हिमत कंदा ऐं मदक असांजे अॻ में थींदा, अॻुवारी कंदा त थी सघे थो। छो त इंसान त पैनल मुख़्तियार आहे बाबा, जीअं वञे तीअं करे सघे थो। रब साईं वॾो रस्तो ॾेई छॾियो आहे त हीअं वञ, पोइ असांजी मर्ज़ी आहे कहिड़ो रस्तो इख़्तियार कयूं। तव्हां छा था सम्झो त असां भाईचारे तरफ़ वधी रहिया आहियूं या छेनहरे तरफ़ वधी रहिया आहियूं? न, असां पुठिते वधी रहिया आहियूं, अॻिते नथा वधी रहिया आहियूं। असां वधिया न आहियूं बाबा, असां पुठिते था वञूं रहंदो असांजे ख़्याल मुताबिक़। बाक़ी ॿिया त जेके नंढा वॾा चवनि था त असां जहिड़ो त को माण्हू ई कोन्हे को, असां ई आसूदा आहियूं, असां में सभु कुझु आहे। भला अलाह साईं बि असां सां, रसूल पाक जन बि असां सां, क़ुर पाक बि असां वटि
इमाम सगुरा असां वटि, सहाबा सगुरा असां वटि, सूफ़ी सगुरा असां वटि, पोइ बि असां जूं इज्तिमाही गॾियल हालतूं सुठियूं बहितर खां बहितर नथियूं थियनि छो? असुलु इहा ई हालत आहे न भाऊ, त असांजो यकजहती पहिरीं ॿुधायूं तव्हांखे यकजहती। बाक़ी ॻाल्हि रही त हिकिड़ी ॻाल्हि आहे त हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जन हिकिड़ो हुकुम कयो हुयो, छो त दुनिया जेका आहे फ़ना आहे न। कहिड़ो हुकुम कयो हुई त बा अल योम अबतर, उन मुताबिक़ हलंदा हाणे, बसि ॿी ॻाल्हि कान्हे। कामयाबु इंसान कंहिंखे था चओ? कामयाबु इंसानु हुनखे तव्हां जेको मुहबत अख़्तियार करे, ख़िदमत करे, उहो ई इंसानु कामयाबु आहे। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। महिरबानी तव्हांजी आहे, तव्हांजी महिरबानी।